नाज़िन उॾेरो लाल भरसा नसीरवा पुल ते हलंदड़ मरमती कम में नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ शहरियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां रिसोदा गुल मोहम्मद हिंगोरो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं उॾेरो लाल स्टेशन जे नसीर किनारे जे पुल जेका तामीर थी रही आहे उन हवाले सां इलाइक़े वासी मराठी जा पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वञनि अचो त ख़ान मालूम हिते जेके कामूर आहिनि ठेकेदारनि जा MP आहिनि, उन्हनि जा ख़ासि जेके माण्हू आहिनि सही मिली भगत करे सिर्फ़ु असांजे मुंहं में हिकिड़ो तमाचो हणी रहिया आहिनि। कमु ईअं न थींदो आहे जीअं हीउ कमु हली रहियो आहे। वॾे शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, उहे MP आहिनि किथे मुअल आहिनि, कॾहिं कंहिं लड़ी असांजे हिते न ॾिठो आहे त हिन पुल जी छा हालत आहे। ऐं तव्हां अॻियां रोडनि जी हालत हली ॾिसो त हिते मामूल आहिनि, केतिरा एक्सीडेंट था थियनि, केतिरा जानियूं नुक़सान थींदियूं आहिनि। जी तामीर तव्हां पाण ॾिसी सघो था, तव्हां पाण अकुलमंद इंसान आहियो त केतिरो कमु थी रहियो आहे। 57 लख रुपए मां 10 खां 12 लख रुपए जो कमु डुडिया लागे आज़न आज़ सम्झी सम्झो किथे हुआ। बाक़ी न को पुल डई आहे, न को वरी जेको आहे सो पुल सॼी थी रिपेयरिंग थी आहे। सिर्फ़ु ही असां कुछ वक्त पहिरीं PTI जा जेके उहिदेदार उन्हनि खां असां विज़िट कराई, जेका असां हिननि ते कॉम्पिटिशन में असां हिननि खां कमु करायो। मुतालबो हिननि खे वरी बि असां हिननि खे AC खे था चऊं या एडमिनिस्ट्रेटर खे था चऊं, टाउन ऑफिसर खे था चऊं, अचनि हिन जो जाइज़ो वठनि। जेके बि आला ऑफिसर आहिनि जेके हिते अचनि वॾेरा रुगो पंहिंजी उताकनि में वेठा न हुजनि, पंहिंजा नंबर न ठाहिनि। हितां जे रहासुनि जो चवणु आहे त पुल जी मरमत लाइ 57 लख मंज़ूर थिया आहिनि, पर ठेकेदार इंतज़ामिया जी मिली भगत सां मरमत जे कम में वॾी करप्शन कई पई वञे। पुल जे सुठे नमूने मरमत करण बजाए नाले मातर कमु कयो पियो वञे।